सुभानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हिय न मारन रीत जो सेण मटाइन सोन ते अची उमर कोट में आऊं कंज सुकान कुरीत मुझे पखन जी प्रीत माड़ियन मोर न मटियो। मुझा हर ज़िले खां आयल उस्तादो सिंध जो सदर साईं गुलाम रसूल मेहर साहब ऐं ॿिया जेके स्टेज ते वेठल ख़ासि महिमान ऐं ख़ासि उस्ताद अस्सलाम वालेकुम। जीअं त जेको वर्कर कन्वेंशन शुरू थिया आहिनि पहिरीं जेको आहे दिलनि में तंहिंखां पोइ हाणे इहे सरफ़ जेको आहे साईं गुलाम रसूल जूं महिरबानियूं आहिनि जंहिं इहो धरणे जो सॾु ॾिनो आहे ऐं असां इंशाअल्लाह ताला इहो अहद था करियूं त जेके बि उस्ताद आहियूं उहे सभु इन सरदार शाह खे ॿुधाईंदासीं त उस्ताद सीनियर बि हिकु आहे जूनियर बि हिकु आहे ऐं तोखे इहा भुल आहे त को उस्तादनि में इख़्तिलाफ़ आहिनि। तोखे इंशाअल्लाह ताला 10 तारीख़ ख़बर पवंदी तो उस्ताद जेके आहिनि उन्हनि में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे को। हा ज़रूरु इलेक्शननि में असां जेको आहे हिक ॿिए खे आम्हूं साम्हूं थियूं था उन्हनि जो इहो मक़सदु कोन्हे त उस्ताद खे टुटल आहिनि न। इंशाअल्लाह ताला उस्ताद अॻ में बि न टुटो आहे ऐं हाणे बि न टुटंदो ऐं असां साईं गुलाम रसूल मेहर खे इहो वचन था ॾियूं त इंशाअल्लाह ताला 10 तारीख़ गमातम मस्त कलंदर करे इन सरदार शाह खे ॿुधाईंदासीं त हाणे इन अहदे जो तूं लाइक़ु न आहीं ऐं तूं माठ करे वञी उमरकोट जा वण वसाए छो जो उस्ताद पैगंबरी पेशो आहे उन में सीनियर उस्ताद बि अहिड़ो हूंदो आहे ऐं जूनियर उस्ताद बि अहिड़ो हूंदो आहे। तोखे कोई हक़ कोन्हे को त तूं जेको आहे उस्ताद जे ख़िलाफ़ ॻाल्हाई। छा तोखे कंहिं उस्ताद कोन पढ़ायो? ॿुधाए तोखे उस्ताद खे कोन पढ़ायो? तूं त उस्ताद जी तज़लील करीं ऐं असांजी जेका पेटियल असांजी माउ आहे एशिया जी वॾे में वॾी माशाअल्लाह तंज़ीम आहे। इन जे करे तूं केतिरी बि कोशिशि करिए असां पेटियल